अस्सलाम वालेकुम दोस्तों, साथियों ऐं व्यूअर्स। अॼु जी तकरीर जो उनवान आहे 6 सेप्टेम्बर 1965 योम दिफ़ा। दोस्तों, साथियों ऐं व्यूअर्स, इंडिया अंध जे घोड़े ते सवार असांजो पाड़ेसरी मुल्क आहे, जंहिं प्यारे मुल्क पाकिस्तान जे वजूद ते सदाईं राति जे अंधेरे में बुज़दिलाना वार कया आहिनि। पोइ उहा आज़ादी जी जंग हुजे या 65 जी, 71 जी जंग हुजे या कारगिल जी, या वरी हलंदड़ साल मई 2025 जी, हू हर मास तां मायूस थी मोटियो आहे। मोज़ज़ व्यूअर्स, 6 सेप्टेम्बर 1965 ते भारत हिकु दफ़ो ॿीहर जंगी जुनून जो भूत जाॻी पियो हो ऐं हू आपे खां ॿाहिरि निकिरी वियो हो ऐं पाकिस्तान सां पलांत करण लाइ जंगी जवान ऐं फ़ौजी दस्ता वठी शाहीननि जी सरज़मीन ॾांहुं वधियो हो। मोज़ज़ व्यूअर्स, जॾहिं हथीलो हिंदुस्तान टैंकुनि, तोबुनि, हथियारनि ऐं हेलीकॉप्टरनि जी लोध वठी लाहौर ते लथो हो ऐं हुन ताक़त जे नशे में सियालकोट समेत पाकिस्तान जूं सरहदूं पार करण जी कोशिशि कई हुई, त वतन जा जोधा, जवान, ॿार ऐं ॿुढा पंहिंजे वतन सां वफ़ा जो कफ़न ॿधी ॿाहिरि निकिता हुआ ऐं पंहिंजे वतन जे दिफ़ा लाइ दीवारे चीन थी बीठा हुआ। मैं झुका नहीं, मैं बिका नहीं, कहीं छुप छुपा के खड़ा नहीं, जो डटे हुए हैं महाज पर, मुझे उन सफ़ों में तलाश कर। मोज़ज़ व्यूअर्स, 6 सेप्टेम्बर 1965 ते लाहौर सेक्टर, सियालकोट, खोखरापार सेक्टर खां वठी थर जे बॉर्डर ताईं सॼो मुल्क फ़ौजी छावणियुनि में तब्दील थी चुको हो। मुल्क जो ॿचो पंहिंजे शाहीननि सां शाना बशाना गॾु हो ऐं हर तरफ़ क़ौमी जज़्बो जरकी रहियो हो। मोज़ज़ व्यूअर्स, हिकु तरफ़ मेजर अज़ीज़ भट्टी ऐं राशिद मिन्हास जहिड़ा जोधा जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾियण लाइ तारीख़ रक़म करे रहिया हुआ, त ॿिए तरफ़ मलकाए तरनम जहिड़ियूं फ़नकाराऊं पंहिंजे आवाज़ जो जादू सां फ़ौजी हौसलनि खे हिमथाए रहियूं हुयूं ऐं फ़िज़ाउनि में मिली तराना ऐं मिली नगमा गूंजी रहिया हुआ त मेरे वतन के सुरीले जवां, मेरे नगमे तुम्हारे लिए हैं। मोज़ज़ व्यूअर्स, 6 सेप्टेम्बर ते जॾहिं हिंदुस्तानी समें टैंकूं पाकिस्तानी हदुनि अंदरि दाख़िल थी चुकियूं हुयूं ऐं हू पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि ते कब्ज़े करण वारा हुआ, उन्ही मौक़े ते असांजे मुल्क जे सदर ऐं फ़ौजी सरबराह जनरल अयूब ख़ान पंहिंजे पेट ते बम ॿधी हिंदुस्तानी टैंकुनि ते जवाबी कार्रवाई जो हुकुम ॾिनो, त वतन जा हज़ारे मतवाला संदसि हुकुम ते लबे करे पहुता हुआ ऐं हिंदुस्तान टैंकुनि जा टुकड़ा फ़िज़ाउनि में बुलंद थी विया। मोज़ज़ व्यूअर्स, 6 सेप्टेम्बर 1965 पाकिस्तान जी बहादुरी, बेबाकी ऐं तारीख़ी फ़तह जो उहो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं पाकिस्तानी जोधनि हिंदुस्तान जी हठ, वॾाई, तकबर, गुरूर ऐं मस्ती खे मिटी में मिलाए छॾियो। आख़िर में उर्दू जो ही शेर पढ़ी पंहिंजी जॻह वठंदुसि। गुज़रते लम्हों में वफ़ाओं का पास रखेंगे, मरते हुए भी तेरी ही प्यास रखेंगे, तेरे कोचों पे निछावर कर देनी है अपनी जवानी की राहतें, अपनी उमंगों की चाहतें, सब जज्बों की साहतें, तेरा वजूद ही मेरा वजूद है, तेरा क़याम ही मेरा क़याम है, तू ही मेरा नाम है, तपती दोपहर में नखुलिस्तान है, तू मेरा पाकिस्तान है, मेरी ज़ात की पहचान है, तू मेरा पाकिस्तान है। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। आख़िर में जेकर तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो ते कमेंट करणु, लाइक करणु ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। असां सां जुड़िया रहिजो। वरी मिलंदासीं हिकु नई तकरीर सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।